أعمالنا من يهدي الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدًا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. درود شريف. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. अज़ीज़ान मोहतरम मुझा प्यारा भाइरों, इन महले न गोठ न शहर इन स्टाफ ते रहण वारो ॿाहिरियां जेके कलमे पढ़ण वारा पहुता आहियो, तव्हांखे मुबारकूं हुजनि। हिकु जुमे जो ॾींहुं आहे, अल्हम्दुलिल्लाह कुरान शरीफ जो वाइज़ ऐं नसीहत जंहिंजी तव्हां असांखे सख़्त ज़रूरत आहे, उहा शइ असांखे मिली रही। वाइज़ करण वारो बि बुखायल आहे, ॿुधण वारा बि बुखायल आहिनि हिन क़ुरान जा ऐं पैगंबर जे फरमान जा। हिते वॾा वॾा मां त ख़ासि करे अॻोड़े बि चवां पियो,
मौलाना सिराज अहमद वारनि खे त मां त मुबारक हुजनि तव्हांजे क़ौम में चङनि क़ौमनि में वॾा वॾा आलिम थी गुज़रिया ऐं अल्हम्दुलिल्लाह आहिनि। जुमे जे ॾींहुं आहे, टाइम मुख़्तसर आहे, पर क़ुरान जी हिकिड़ी आयत बि असांखे काफ़ी आहे। छो त अल्लाह जो कलाम आहे बराए रास्त। छा अॻे नबियनि खे दिलचस्पी न हुई असांखे अहिड़े क़िस्म जो किताब मिले, पर अल्लाह से मिठड़े मोहम्मद करीम के अता फरमायो जंहिंजे सदके तो असांजे घरनि में बि क़ुरान पहुतो, जंहिंजे लाइ अल्लाह साईं अॻु में ई ऐलान करे छॾियो त मोकिलण वारो मां आहियां, पर ख़ाली न अथव। मथां सिर्फ़ ईअं सम्झो पाठनि में बंदा या हिनजी हैसियत न, तुंहिंजा जबल तुंहिंजा आसमान पूरी कायनात के हिक साइड कर, हिन जो ताकत कुवत जो वज़न सभिनि खां मथे। उन क़ुरान जे अश्क में क़ुरान ॿुधण आया हो। सहाबा क़ुरान जा आशिक हा, अहल बैत जा नंढड़ा ॿार बि क़ुरान जा हाफ़िज़ कारी हा। सहाबा बि सब वॾा वॾा आलिम मुफ्ती काज़ी हा। उन्हनि दुनिया ॾे न तकियो, उन्हनि दीन ॾे तकियो। दुनिया त अचणी वञणी शइ आहे, पर ही शइ जो मिली हुई न, ही दुनिया में मिलंदी, मौत ईमान सां, क़ब्र में अहिड़ी जाइ भली मिलंदे जो ज़िंदगी अहिड़ो बंगलो तो ॾिठो ई न आहे। क़यामत ॾींहुं अल्लाह पंहिंजो साम्हूं घुराए करे तोखे मुबारकूं ॾींदो ऐं पूरी ज़िंदगी जन्नत में वञी करे ऐश। इन क़ुरान बाबा रहमत आहे या न आहे? शिफा दुआ न घुरंदो अल्लाह बीमारनि को छा करूं, क़ुरान में अल्लाह सब कुछ रखियो, पर असांजो अमल छड़ो हुजे, तवज्जो हुजे, दिल जंदरनि जी मोहब्बत हुजे। इंसान केड़ो भी गुनाहगार हुजे, आयूं भी सही, बचल न आयूं भी सही, पर माफ़ी जो दर रब एड़ो खोलियो आहे जो मां चाहतो तो जबलन जेड़ा गुनाह हुजन ईअं उॾामी वेंदा जे हवा में कख पन उॾामी वञनि, छड़ो बानो झुकी करे बाहूं ॿधी रब खे जोड़े शला बेड़ा ई पार। अॻियनि क़ौमनि सां इहा रियात न हुई। अॻियनि नबियनि छा मेहनत न कई, छा उन्हनि वॾी मेहनत कई, माण्हू न सुधरिया। ऐं मुझे सोने फरमायो हर नबी के तकलीफ दुख मिलिया आहिनि, पर मां मोहम्मद करीम के सभिनि खां मथे। पाण फ़ैसिलो कयो, मस्जिद शरीफ में वेठा आहियो, अॻियां नबी क़ौमनि जा नबी हा, इलाके जा नबी हा। जॾहिं असांजो महबूब साईं आया, अल्लाह फरमाए सोना हाणे क़ौम बम कोन थी, हाणे क़यामत ताईं जेके ॼमंदा जिन इंसान समूरनि जो नबी तू अकेलो। ऐं अल्लाह फरमाए वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सोना ॿी बि ॻाल्हि अथई, नबी बि तू हिकु आहे पूरी कायनात ला, और तुंहिंजे पेट में जेके नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि जो बि नबी आहे, क़ब्र वारनि जो बि नबी आहे, क़यामत ते जेके ईंदा उन्हनि जो बि नबी आहे। पर सोना ॻाल्हि ॿुधी थी, पूरे जहान जे लाइ तो मोहम्मद अरबी के मां रहमत करे मोकिलियो। आलिम सगोरा न पढ़दा आहिनि, हमेशह तव्हां पढ़दा हो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। नबी त अॻ में बि आया, उहे बि ॾुखनि में हा, उहे बि शहीद कया विया, लेकिन अञा भी गाल समझो, मेरा जो बयान करे हैरान न थियो एड़ो त असांजो नबी हुयो। तव्हां असां जहिड़ो मस्जिद छत तो हेठि तकूं था त मथो तो फिरे, समझो था कि न कोन? किरण जे करीब थींदा आहियूं, अल्लाह फरमाए सोना हाणे मथे अचणो थी, मथे मथे जिंदगी में हुजूर से मथे त कोन विया हा। अल्लाह फरमाए हाणे मथे अचणो थी सोना, हिकु आसमान ॿियो आसमान टियों आसमान का मजाक त कान्हे। मलाइकनि खे हुकुम कयईं आसमान वारनि खे, जिब्रील ऐलान करे छॾ जेके बि मलाइका हो ॿियो कमु न कयो, अॼु मुंहिंजे महबूब खे सलाम कयो त मुंहिंजो महबूब ख़ुशि थी करे पाड़े अचे। एॾो सोहणो नबी असांखे मिलियो। तॾहिं त काटन जा कपड़ा पाए घोटकी में घुमऊं था न, गुनाह जेॾा बि हुजनि झुक ज़मीन ते त माफ़ी मिली वई।
अल्लाह जो कुरान गवाह है। अल्लाह तो फरमाए वहुवल्लज़ी यक़बलु तौबतन इबादिही व याफ़ू अन सय्यात व यअलमु मा तफ़अलून व यस्तजीबुल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात। कुरान तो फरमाए व यज़ीदु मिन फ़ज़ली। कुरान ऐलान करे फरमाए तो वल काफ़िरून लहुम अज़ाबुन शदीद। कुरान तो फरमाए अल्लाह फरमाए ना उम्मीद न थियो चो ना हूं चो ना उम्मीद शैतान थियो वञा थे पण औज़ बिल्लाहि मिनश शैतान वञी धूड़ पा। असां अल्लाह जी रहमत में उम्मीद रखूं था पर अञा असां घटि रखूं था, रहमत अञा कुशादी। कुरान तो फरमाए अल्लाह फरमाए जे मूंखे नथा सुञाणियो तीअं सुञाणियो, मूंखे पंहिंजी ज़ात किबरायो कसम केड़ा भी गुनाहगारो जो मर्द या औरतूं अमीर व गरीब। अल्लाह फरमाए वहुवल्लज़ी यक़बलु तौबता अन इबादिही। मां वायदो तो क्या ऐलान तो क्या मुझा सोना सॼी उम्मत के यह खबर बुधाए जॾहिं तव्हां तौबा ताइब थींदो मां अल्लाह वायदो तो क्या त सब गुनाह माफ करे तौबा कबूल कंदो। मां तौबा में छा भला मिट्टी ढोईंदा आहियूं, पत्थर ढोईंदा आहियूं, वुज़ू करे कपड़ा भला पाए अल्लाह जे दर ते झुकी चो रब अकेलो हाँ वॾो गुनाहगार आहे, ग़लतियूं मां में तमामु घणियूं आहिनि, हाणे महिरबानी फरमा ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदुसि, मूंखे माफ़ी ॾे। अल्लाह फरमाए मां सीने जे राज़नि खे ॼाणियां थो, तुंहिंजा हथ चेहरे ते न ईंदा माफ़ी मिली वेंदी। सदाई मेरा न आहियूं, आख़िर मिठे मोहम्मद ते कलमे पढ़ण वारा आहियूं। ओड़ा मूसा नबी आ एरो असांजो नबी आ। अल्लाह फरमाए जिब्रील जी मुंहिंजा मौला मूसा के चओ तूर सीना ते अचे त मां ॻाल्हायांसि। छा करे साईं सवारी कोहे हो जे बस इतला ॾेसि पाण ई। हज़रत मूसा स्पीच में वयो अल्लाह सां ॻाल्हाइण खां मज़ाक आहे। तव्हांखे जो हाणे को जिब्रील अची चए त हलो जेके जन्नत हलणो आहे मां सां हलो पुॼायांव, पहिरियों लेटाईंदोमांव पोइ वठी वेंदोमांव त हीअं भॼी वेंदो। तव्हां चओ था जीअरे जन्नत में टप मौत कुझु बि कोन्हे, मौत जे ईमान सां आहे न अल्लाह जी ज़ाहिर कसम माखी खां वधीक मिठा ईंदो सही। हज़रत मूसा वञी पहुतो तकड़ो तकड़ो दिल में सोचे जल्दी पुॼा, इहा सआदत मूंखे मिली आहे ॿिए खे न मिली आहे जो अल्लाह मूंसां ॻाल्हाईंदो। हीअं जो साम्हूं आयो रब सां फरमायो अरे बिरावी अरे रे या फुदूत मुर्दा कबो बिरावी बिरावी कुछ कोन चनन लठ जलिया का ॿाहिरों बिरोई मस्जिद में न अच न त 1 2 3 4 हूंदा आहिनि, सम्झो था कि न कोन, पर ठहियो हाणे सिंधी में वाहे ज़्यादा बिरोई आहे नी कोन। गाल समझो कलमे वार हजरत मूसा सामो जरी आयो अल्लाह फरमाए मूसा बीरो सही छो सही वेझो अचा। फरमाए ते बीरो हेठ तके न थो छा फखला नालिका इन्नक बिल वादिल मुक़द्दस तोआ। ओ मुंहिंजा मूसा पेरन में जुती थी जुती समेत हेरे कारे तो अचे ये पाक वादी आ जो मां रब मौजूद हा। मूसा जल्दी करे जुती लाए रख पेरो गाड़ो मुझे सामो तो के मां तो फोनिया तो सामा गालाया ये कुरान सामो रखला। हजरत मूसा जुती लाए करे पो वयो जरी मुझो महबूब मथे वया 7 आसमान टपी सिदरतुल मुंतहा मथो रब जी ज़ात आ हेठों भी मखलूकात आ मथे को वनी को न सके। अल्लाह फरमाए सोना हलियो आ जिब्रील रहिजी वयो मलाइक अला काडे विया मुझा सोना औरते आ हुजूर साईं पान नबियन जा नबी आ इमाम लंबिया होया। सोचो तो मूसा भी तकड़ करे वरतो। अल्लाह फरमाए फखला नालैका इन्नक बिल वादिल मुक़द्दस तोवा। अजो ही त अञा मथे आ होते रबो हेठ आयो त अल्लाह जो इलाको आ। हजरत पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुती मुबारक इरादो कन पिया त जुती लाए वञा छो त मूसा तकड़ कयो त अल्लाह बिहार
फरमा सोना छा तो करे साईं मां जुती लाया मूसा के तवन झलियो फरमाया मुझा महबूब मूसा हो तू मुझो हबीब मोहम्मद आही ओ मूसा हो उन्हनि जुतिन में इन्हनि में फर्क आ शख्सियत में फर्क आ सोना मूसा अलैहिस्सलाम बि नबी आ रसूल भी आहे वॾो नबी आ पोइ तुंहिंजो पोयों बीठो बैतुल मुक़द्दस में इमामत तुंहिंजी हुई न पोइ पोयों बीठो नबी भी रसूल भी सवाल कि नबी पोयां भी रिया ही सादती भक्ति किस्मत कहजी भी ना है तो असांजे नबी क्या अल्लाह फरमाए सोना जूता न कढ तू पंहिंजा जुतिन समेत हलियो आ तुंहिंजे जुतिन जे बरकत जे करे मां पंहिंजे अर्श अज़ीम जी इज्जत के मान के वधाईंदुमि जो मोहम्मद अरबी पाण आयो आहे कदमनि सां सोना ॿियो नबी हुजे हेॾे अची बि न सघिया तो मोहम्मद के मां घुरायो आहे पर सोना परे न थी न वेझड़ो आ तू मुखे दिस तो मां तोखे दिसां तो वाह मुझी कारगिरी जो मोहम्मद अरबी के मां केड़ो सोहणो करे जोड़ियो मलाइकन जा सरदार हैरान जिब्रील ड्रे खबर अल्लाह जो रोई थी सब नबी तो दिठा मोहम्मद करीम साईं के कीअं ॾिठुई जर मूंखां पुछो ई ना मुंहिंजी दिलि ईअं चवंदी हुई अल्लाह से बार बार मूंखे वही जो हुकुम करे मुस्तफ़ा जे क़दमनि में वञा हर बेर वेंदुमि पर जॾहिं वेंदुमि दिलि ईअं चवंदी हुई त हाणे ॿियो को हुकुम न अचे हाणे वेठो मोहम्मद अरबी जो दीदार करे मां जिब्रील ड्रो कयां एॾो अल्लाह से मोहम्मद खे हुस्न ॾिनो आहे तो असांजा नंढड़ा ॿार उन ॾींहुं हमरा वठी आयो मांखे नंढड़ो हिते कच्छ साईं झाड़ रखेसि ॾाढो प्यारो आहे मांखे छोरो अञा आयो ई मस पीउ जो टोपी लाइ पिटी मौला हाणे मांखे बचाइजे आहे नंढड़ो ॿार मां छा कंदोमांसि पीउ जी टोपी लाइ चएसि ख़ुशि त ॿई कंदो आहे मां सां क़ुर नंढड़ो आहे ख़ुशि त ॿई छा थो करे वरी आहे न कयो सघे थो खणी विछड़ीसि मां त बाबा बस वञ बाबा वञ झाड़ू थी वियो मां त वेझो ई तो क़ुरानी मुंह में बि हथ विझंदो इहे नंढड़ा ॿार जेके पीउ खे न सुञाणींदा हा मुंहिंजे महबूब जो तकींदा हा त ॿिए पासे न तकींदा हा बस महबूब जे चेहरे सां अख लगी वई दुश्मन में सजण थी वई हुजूर सां हिकिड़े वॾे हिकिड़े ज़ालिम के काफ़िरनि फासायो काफ़िरनि जो सरदार हो वॾो नाले वारो हो सहाबा उनखे जॾहिं वठी आया मस्जिद नबी जे थंबे में ॿधऊं हुजूर साईं आया फरमाए कुझु न चइजो साईं दुश्मन आहे कमांडर चीफ कमांडर आहे फरमाए बस हाणे असां वटां न असांजो महिमान आहे कुझु न पाण हू ॿुधे पियो यार मां चयमि त मूंखे माराईंदो हे चए थो मुंहिंजो महिमान आहे पाण फरमाए के मानी खारायो इनके पानी प्यारियो इनकी खिदमत कयो ही वेचारो आयो आहे ठीक आ गलती वडी कई थे जो दुश्मन सां गडायो आ पर हाणे गिरफ्तार थियो आ हाणे असांजो भाउ इनके तकलीफ़ ॾियणी न आहे मानी ड्रम ते खारायोसि पानी भी पियारियोसि हुजूर अकरम साईं अखलाक के ॾिठई पाण फरमाई हाणे वठी वञी रस्ते तो छॾियोसि जाॾे ॻोठ वेझो त सो ॾेई हिनखे कुझु चवणो न आहे साहबा हैरान थी विया हज़रत अली आयो हज़रत उमर आयो तलवार खणी आयो किसो लंबो न थो कयां मुख़्तसर ॻाल्हि ॿुधायां थो तलवार खणी बीह रहिया सैन के क़त्ल कयूं वॾी मुसीबत सां पकड़े आयाऊं पाण फरमाए ख़बरदार मां मोहम्मद अरबी जो मेहमान ये मुसलमान छो न थे तुझे हथ मुझे टोपी लाए सब मुका है नो बा वो मुसलमान तुम करे सा है सोना तुझे अखलाक ता कुर्बान हु त बुधे पयो रमात ने जो नालो ही बुधदो में असा वारा जेके चंदा एड़ो आ हे त खीर को वधिक मिठो आ हे मुके मेहमान कई बैठो जे बाबा ने वठी वनी छड्यो रस्ते में धमकियों न दी जाओस न कावड़ कजोस जे काशे घुरे वडी जाओस खिलंदे वठी हल जाएस अली तोखे तो चवा अली बहादुर तोखे तो चवा कावड़ न कजाएस
गुस्सो न कजोस मेहमान मुझो वठी वठी वनी चयोस ए खबर छडियो या वक्ती हलई चेता बस तोनी मेहरबानी रसो मुझो ठला रबे काबा यो कसम उनन सहाबा जरी मोर ते करे आया उतों जो भगो ते स्पीड में भजी आयो उनी थंबे सा जी बीर रोए पे सागुई थंबो मस्जिद नबी जे थंबे में पान के ढले कर रोण लगो साहबा ड्रोड़न आया सैया गोड़े जको कमांडर पकड़ो से वो रोए तो थंबे पर सा बीठो आ जे पको मारन सा वेड़ो आ अलीन सा वेड़ो आ और हु भी ड्रोड़न आया मता हुजूर के बयो कुछ न बुधाए हुजूर के नाराज न करे या रसूल अल्लाह असा खिलंदे खिलंदे वठी आयूं धमकी ना दिनी कावड़ ना कयो पान फरमे हाँ तो सा विड़ा जैसे ना तो के धमकी दिनी तो जैसे ना जे पो मोटी छो आई मां तो छड़ियो मैं गोठ वन तू मोटी छो आयो आ ओ मुझे सोना पैर तक खुलेला हाथ तक खुलेला पर दिल के जंजीर कड़ो चढ़ी वयो तो मोहम्मद अरबी जश्क में फांसी पियो आ मुझे सोना मां गोठ न थो वना मां टंडे न थो वना मुके जल्दी कलमो पढ़ायो तो जो अखलाक दिसी मां कलमो पढ़ी मुसलमान थी करे पूरी जिंदगी तो मोहम्मद के खिदमत में जिंदगी गुजारी दो मां वइन्नका लाला खुल्किन अजीम आहे कुरान बाबा अल्लाह फरमायो जी खुल्क अजीम जो मालिक मुझो महबूब हो तू मां भी कलमो पढ़ियो असां भी एड़े अखलाक धारियूं इए मानुन सा मिल जुल कर त इंशाअल्लाह ईमान ताजो थिंदो सवा मिलंदे नेकियूं वधी अखलाक धार हर के सा मिलन जुलन चंगो कर कंके तकलीफ न दे कंके ईजा न दे रब्बे काबा यो कसम हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां जन्नत ॾिठुम मां जहन्नम ॾिठुम हिकड़ी औरत पई सड़े केड़ी सजा में केड़े गुनाह में जे बिल्ली के बधाई बुख ते मरी वई पानी न ॾिनी मानी न ॾिनी इए मरी वई उनी जो सजा में माई जहन्नम में सड़दी पई आ पर बुधो मुसलमानो हिकड़ा बुजुर्ग हुया अल्लाह जा बाना उन डाडी लगी जबलन में घुमंता पानी गोली दे डाडा थकी पया आया त खुआ है पर तो सुभान अल्लाह हरणी ब्याई मथों बीठी आ पानी रे तके थी पानी तमाम तरे में आ वेई रिया चुप कयो त मता हरणी भजी न वने हरणी उते बीठी मो मथे करे हर पानी रे तके पानी बड़कोड़ी बाहर निकली आयो हरणी जे पेरन में पानी तो हरणी पी कर ड्रो कर निकली वई ते बे भजंदा आया उनी बारे पानी मो पीतो फरमाए मौला असा भी तो के सडो से असा भी तो के डाडो इलाज क्या से पानी दे पानी मथे ना आयो हरणी जे करे पानी मथे आयो चारणी असा को वधी का मौला ऐलान जो बाना तवा त लोटा गोलियो प्या तवा रसा गोलियो प्या त पानी किए कढाऊं तवा मुंह ते तवक्कल कोन कयो हरणी त मुझे मथो यकीन कई उनके रसो कोन हो लोटो कोन हो मुके जो सड़ कई त बिना लोटे जे पानी पियारियो मास तवा नहीं है गोलियो प्या अरे लोटा हंसते ता नहीं बा अबा रसो आ फोला खनी ता त फोला तो करे तू त गोले पयो हरणी बिही करे मारे तके रब्बा मां काडे तो को सामने को सहारो ही कोने मां केरो दर वठा मां उनी के उनी तरीके से प्यारम जे तरीके से न खोर कया तवा लोटन रसन वाला तवा के पानी नहीं करे न पियो मिले कलमे मारो जी मस्जिद से मोहब्बत कंदो कुरान से मोहब्बत कंदो मुस्तफा से मोहब्बत कंदो इंशाअल्लाह बगैर रसे लोटे जे जन्नत जा मालिक बर्बाद सोना जुती मुबारक न लाए औरते आ हुजूर औरते आया ते अन्या औरते आया अल्लाह फरमाए सोना छा खणी आयो आ मक्के को हलियो आ बैतुल मुक़द्दस को हलियो आ खणी छा दोस्त दोस्त ले विंदो आ कुछ खणी विंदो आ तू छा खणी आयो आ मुझा मौला कैसे जी कमी तो वठना है मां आज ही खणी आयो आ अतहियातु लिल्लाह व सलावातु व तय्यबात पानी जानी इबादत माली इबादत कौली इबादत
ओ अल्लाह तुझे दर ते झुकण जे लाइ आयो हां, आरज़ी खणी आयो हां, जेका आरज़ी का तू खुदा पाक आहीं हर शइ तो वटि आहे मौला। अल्लाह फरमाए सोना हाणे हिकिड़ी मां स्पेशल मेहरबानी तुझे करे तुझी वॾी उम्मत ते कयां थो। उम्मत के 5 नमाज़ूं ॾे, जेके भी पढ़दा बेड़ा ही पार मां खुदा जन्नत ॾींदो मां। अल्लाह करे खैर ये 5 हुजनि हा त कुल 3 ॼणा मस्जिद में ॼणा ॿिया साईं एतिरो टाइम ई कोन्हे मौलवी साहब काॾे वञो ऐं क़बर में टाइम मिलंदो क़यामत ते पियो इहो कॾहिं रात जो सोचींदो कर मरा त काॾे खणी वेंदा काथे रखंदा क़यामत ते क़बर में पियो हूंदुमि। आखिर इहे भी मुल्क आ हिकड़ी जाया इनी जे लाइ मेहनत कयां त मां मेहनत कीअं कयां उहा मेहनत आहे हिते पंहिंजे नबी जे तरीक़े ते जिंदगी गुज़ार हुजूर जे कदमनि ते जिंदगी गुज़ार। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना ऐ पूरी दुनिया जा रास्ता ॻोल्हींदो मां खुदा के पसंद आहिनि। मोहम्मद अरबी जो तरीक़ो सभिनि खां सुहिणो आहे। मुंहिंजो महबूब जो उथण महबूब जो वेहण महबूब जो खाइण महबूब जो आराम मोहम्मद अरबी जी पूरी जिंदगी दीन इस्लाम है। जेड़े पासे नो वींदो इंशाअल्लाह मदीने पुजंदो मुस्तफा जी गुलामी मिली वेंदी जन्नत जा 8 दरवाजा खुली तरीको महबूब जो तुझी मर्जी न हलंदी। ये कौमूं अगे भी हुयूं अगे नबियन के भी हुयूं पर तो असां ते रब जा वडा थोरा आहिनि एहसान आहिनि जो मदीने वारे जे करे कंहिंजे करे बाबा निमाज़ूं थी न सावारियूं हिते हथ जोड़ियूं था अधु हथ हेठा त मथे कॾहिं हेठि था ॿधूं कॾहिं मथे ख्याल अलाह काथे रब से फरमाए तो पोइ बि मिठे मोहम्मद ते कलमो पढ़ियो अथई मलाइका मां क़बूल थो कयांसि मां रहम बि कयांसि मां बाज बि कयां। साहबा जी जिंदगी इहा हुई मुंहिंजो महबूब जी जिंदगी इहा हुई। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े सहाबी खे सर कयो हेॾे आयो पानी खणी आ त वुज़ू कया पानी खणी आयो पानी खणी आयो हुजूर वुज़ू शुरू थी विया फरमाए ओ साहबी जी मुंहिंजा साईं ते वेही रहो जेका शइ दिल चवई अॼु चओ त मां दुआ घुरां अल्लाह जे दरबार में अल्लाह तोखे ॾियारींदो। फरमाए मुंहिंजा महबूबा मूंखे सोन न खपे मूंखे चांदी न खपे मूंखे बंगलो न खपे मूंखे हिकिड़ी शइ खपे दिल जी तमन्ना ई आया जे ॿुधाए त सही मुंहिंजा सोना मुंहिंजी दिल थी चवे जे हिते तो मोहम्मद अरबी सां गॾु आहियां त जन्नत में तोसां गॾु हुजां। असां वञो तो जमीन हुजे से 50 जरे भी करे हेॾो दुआ घुरो हेॾो मिले मिले ही शइ मिले बाक़ी निमाज़ वेझ हुई चङा भला मुसलमान ओ महबूब तुझे नाले तां कुर्बान हुजूर सां फरमाया साहबी ॿुध जन्नत में बिल्कुल मूंसां गॾु रहंदे पर शर्त थई जैसे ॿुधाए सोचदा ज्यादा कर जेको घणो सोचदो कंदो आ जमीन ते दुनिया में रही करे मां मोहम्मद सां क़यामत दी जन्नत में गॾु हूंदो। माना निमाज़ी अल्लाह के नबी सां गॾु हूंदा निमाज़ करी न छॾियो मुसलमानो। अल्लाह सां फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बि अब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। महबूब को फरमाए ओ सोना उम्मत जे जवान पोड़न के ॿुधाए अमीरन गरीबन के ॿुधाए हिकिड़ी रात जे हिस्से में थोड़े हिस्से में ईअं न त 10 रातियूं लॻियूं 20 रातियूं लॻियूं रात जे थोड़े हिस्से में मां पंहिंजे पैगंबर आख नबी मोहम्मद करीम खे बैतुल मुक़द्दस खां मथे वठी पंहिंजे साम्हूं आंदो आहे सैर करायो आहे रात बि साॻी अथव हुजूर मोटी आया बिस्तरो उई विछायल आहे कंहिंखे बि ख़बर कान्हे त महबूब मथे विया मोटी आया। अल्लाह फरमायो इहो मां रब पाण आहे जो रात जे से में मुस्तफा के मेराज करे वापस आंदुमि इहा ताक़त मां अल्लाह जी आहे। तू घोटकी वेंदो आहे अध कलाक वठंदो आहे 7 आसमान को मथे महबूब वया जिब्रील रहिजी वियो सही मानत वली सघां मलाइकन सलाम कयो पर नबी भी मथे बीठा हा। हिकिड़ो मां को पुछे पियो साईं हुते बैतुल मुक़द्दस में
मुक्तदी होया नबी से गड्डू वरी मथे की होया जाहिल जन मां पुजायो मान मेराज जो थोड़े हिस्से में कहीं करायो बिस्तरो उते ही अञा तव्हां आलिम सगोरा ॿुधाईंदा आहिनि त पाणी वुज़ू वारो हले पियो त हुज़ूर वापसि आया इहो कहीं करायो पोइ अल्लाह खे इहो देर आहे नबियनि खे साइड ते बीहारे आसमान ते महबूब खे फाकुर पाईंदा वतल जॾहिं मेराज करायो ई रब त पोइ सवाल माखो न कर क़यामत ॾींहुं रब खां पुछा कजांइ हाणे ॿुधाए त सही कीअं कई इहो कमाल कीअं थियो अहिड़ा सादा मुस्लमान बि आहिनि हाणे एॾे वेंदे त मथो फाड़ींदे हिते दिमाग़ आउट थी वेंदी भलाणे मां तव्हां खां पुछां थो क़बर में वेंदासीं हदीसूं भरियूं पयूं आहिनि क़बर सोड़ी बि आहे क़बर में मुनकिर नकीर ईंदा सुवाल जवाब कंदा जवाब ॾियणा पवंदा इहे मलाइका काॾे विया कीअं अंदरि विया अल्लाह जी ताक़त सभिनि खां मथे आहे एॾे असांखे सोचणो ई न आहे ही दिमाग़ हिन दुनिया जे लाइ आहे क़बर जे अंदरि जी ख़बर न पवंदई क़यामत जी ख़बर न पवंदई जियां मेराज तो तोखे पतो न पवंदो ही अकल तुंहिंजो एॾो वॾो दिमाग़ कोन्हे जो तूं सभु सम्झी सघे रब काबा जो कसम आहे इहो ख़ुदा जी ज़ात पाण थो ॼाणे जियां वणेसि करे थो वमा तशाऊना इल्ला यशा अल्लाह जियां घुरंदो ऐं कंदो आहे जे हिकु सेकंड में पूरी दुनिया मारे वरी साॻी सेकंड में सभिनि खे ज़िंदा करे रब खे ताक़त आहे या न आहे किन परेशान थींदे अल्लाह जी ताक़त सभिनि खां मथे आहे तंहिं मुंहिंजा प्यारा अॼु जीअरा आहियूं सुभाणे क़बर में वेंदासीं पर ॻाल्हि ॿुधो लटा बि लाहे वेंदा लुड़ न कंदासीं ताक़त कान्हे का क़ुरान तो फरमाए अल्लाह फरमाए तो फलौला इज़ा बलगतिल हुलक़ूम व अंतुम हीनइज़िन तंज़ुरून अल्लाह फरमाए दुनिया वारो जरिए इज़राइल ईंदो रूह कब्ज़ कंदो निड़घुट में साह फांसी पवंदो हेॾे त मोहल आहे हेॾे त जीअरो आहे पर क्यों कम न कंदई ज़बान सुकी वेंदई निड़ी भी सुकी वेंदई दिमाग़ कम कोन कंदई कन ॿोड़ा थी वेंदई अखियुनि सां पुट बीठा हूंदा पर सुञाणींदे न ज़बान सां ॻाल्हाए कोन सघंदे जेको साह सॼे जिस्म में हले पियो हाणे सभु गर्दन में फाथल आहे अल्लाह फरमाए थो 200 माण्हू 300 माण्हू मथों बीठायो तकियो था यार सकरात शुरू आहे अञा साह नथो वञे अल्लाह फरमाए तुझे ताक़त अथव इन रूह के वापस पेरनि ते पुॼायो अल्लाह फरमायो पूरी दुनिया जा डॉक्टर मौलवी पीर फकीर कठे थियो इहो कम न करे सघंदो इहा ताक़त मां अल्लाह जी आहे हिन निड़ी झंडे में साह फांसी पवंदो आहे पोइ वॾी तकलीफ़ थी छा बाबा पोइ चवंदो लख जरे वञा पर हिकिड़ो 10 मिंट छड़ो मूंखे फ़र्क़ मिले पर थींदो क़ुरान तो फरमाए फलौला इज़ा बलगतिल हुलक़ूम व अंतुम हीनइज़िन तंज़ुरून अल्लाह फरमाए तो तकियो बियो था चेहरे रे तकियो था वो बेचारो तकलीफ़ में आ ॾाढो परेशान आ साह निकिरे ई कोन थो निड़घुट में फाथल आहे लेकिन मुंहिंजा दोस्तो मस्जिद में जेके वेठा आहियूं इहो वक़्तु ज़रूर ईंदो इहो वक़्तु ज़रूर ईंदो माइट बीठा हूंदा पर तुंहिंजी मुंहिंजी हलंदी कान कलमे वारो अल्लाह जी ज़ायो कसम जे सुजदा ॾेई करे रब खे परचायोसीं क़ुरान सां ताल्लुक़ रखियोसीं उलमा सां वास्तो रहियो अल्लाह जे साम्हूं हथ जोड़ियोसीं अखियुनि मां ॻोड़ा हरियासीं इंशाअल्लाह 2 मिंटनि जी तकलीफ़ त थींदी पर इंशाअल्लाह तुंहिंजी जाइ हमेशह जो जन्नत में हो महीनो कहिड़ो आहे महीनो रजब जो आहे बरकत वारो महीनो आहे शाबान भी इज्जत वारो महीनो रमजान भी इज्जत वारो महीनो ही भी बरकत वारो महीनो खैरातन जो मानो ज़कातन जो महीनो हथ कुशादो कंदे बेड़ा ही पार थी गई तकलीफ़ूं दूर थी वेंदई इन्ही करे कलमे वारो इन महीने जे एहतराम कयो इज्जत कयो जो इन्ही महीने जे सदके मुझे मिठे मोहम्मद अरबी जो मेराज तो असां की दौलत अल्लाह नसीब फरमायो यार अल्लाह जो रोई तो हेरे मारे तकियो हुजूर से जमीन ते भी असां के न विसारियो पर जरी अल्लाह जे सामो विया बि उम्मत जो फिक्र उते भी उम्मत जो फिक्र हो रब्बा एडी उम्मत मुखे ॾिनी थी क़यामत ताईं जेके ॼमंदा
ये वो जन्नत में तो वञनि न मुझी दिल तरी ठरंदी ना जड़ी मुझा उम्मती सब जन्नत हो जन मां ॾिसां मां मोहम्मद जा थक लही उते भी अल्लाह जे नबी के उम्मत याद आ लेकिन उम्मत के फिक्र ना है तो अल्हम्दुलिल्लाह असा के यकीन है असा जो महबूब जे मेराज कयो आ असा जे फायदे में आ जे हिजरत करे विया असा जे फायदे में आ जे मक्के में रहा असा जे फायदे में हा जे मदीने विया असा जे फायदे में हा हुजूर पूरी जिंदगी ए दुनिया में जैसे रहा न पोड़न के विसारियों न मर्दन के न औरतन के उम्मत जो फिक्र होया ही होया अम्मा फातिमा फरमाईंदी आ मुसल्ले ते ॾिसांजण वटो पानी हारला पानी हारल न हो महबूब रहम जा गोड़ा वांदा हा उम्मत ला रोईंदा हा दुआऊं घुरंदा हा तड़ी गोड़ा पे हलंदा हा पर बुधो मां जन्नत जे पानी के इन गोड़न मुकाबले में नथो समझा जेके महबूब से अखिन में किरण था तो असां जे लाइ हुजूर हार तो मुझे उम्मत के जन्नत मिले मुझे आखिरी गाल समझो कलमे वारो ये दुनिया कुछ भी कोन था ये जहान फानी है या ना अब हेरे मारे तक जहान फानी है या ना दादा कारे व्या अब्बा कारे व्या के जो नंढो बात हो वने नानो जीरो आ डोटो थो वने दादो जीरो आ पोटो थो वने हलदर जहाना कोई भरोसो ना है सुबाने तो यकीन न कजाए शाम तक भरोसो न कजाए हर को इहो सोचे तो जे वेठो आ ते वेठे रब के परचाए वना मता पीहण जो मौको न मिले जे बीठो आ बीठे रब के राजी क्या जो वेहण जो मौको न मिलंदो इनी कर मां तवा के अर्ज तो क्या आज मुजो अजण जो मकसद भी हुआ इंशाल्लाह जन्नत में सब इकट्ठे जो जन्नत में उते बखील में न थींदा से बाग वडा मिलंदा जमीनू वडियूं मिलंदियूं मोहब्बत भी हुंदी घेरा भी न हुंदा फसाद भी न हुंदा ये कौमी जो गालियूं न हुंदियूं अल्हम्दुलिल्लाह ये मथे करे तो अल्लाह जो दीदार जे हुजूर दे वने तो महबूब जो दीदार पर हेते अल्लाह के राजी करे वठ दिल चवई दिल चलई दिल के चो खबरदार कब्र में मां विंदो मुके खबर त कब्र जो हाल छा है मां अल्लाह जे नाले हर कुर्बानी देई करे पंज रब के राजी करे ये तवा के खबर है किथे बैठा है हो मस्जिद में रजब जो महीनो थवा बरकत वारो महीनो रहमत वारो महीनो अल्लाह जे घर में बैठा हो हजारन में मलाक इंतजार में हन अल्लाह जी जात पान रब पान सा के दिसे थो त मुजा बाना बैठा हैं मुझे सुजदे जे इंतजार में जुम्मे नमाज इंतजार में पर याद रखो रब काबा जो कसम असा चंगी तरह जानियो था जो कुरान पढ़ो था या हदीसू पढ़ो था खैर को सवा कम नथो खैरात को सा कम न थो बखील केरो भी हुजे अल्लाह जी मोहब्बत उनी सना है रब के उहो बानो वणदो आ जो जे में सखावत इनी करे अल्हम्दुलिल्लाह जमीन अल्लाह जो हल फसल भी उनी जाहन असा भी उनी जाहू जिंदगी उनी दिनिया सेहत भी उनी दिनिया अखियों में उनी दिनियो हन अल्लाह या थोरा असा अल्लाह कोन सगंदा से मां जुम्मे जो दी ई रजब जे महीने में क़यामत दी गवाह हूंदो इंशाअल्लाह मां तव्हां